कि अल-आला जी तारीफ़ कंदो आहे। अल्लाह ताला मलाइकनि खे बि फरमाईंदो आहे त ही मुंहिंजा बंदा मुंहिंजा बाना ॾिसो मुंहिंजी बारगाह में अची करे मुंहिंजी इबादत करे मुंहिंजे साम्हूं पंहिंजी पेशानी झुकाइनि था। त बंदो दुनिया जहान में न कंहिं सां ज़ुल्म कयो न कंहिं सां ॾाढ कयो। ही दुनिया फानी आहे। ॾाढ दुनिया में माण्हू हले पई बस अल्लाह ताला जी ज़ात असांजे लाइ हले री उन वटि हर हिक जो हिसाब किताब आहे। इन जे लाइ असां ज़ुल्म कंहिंसां न अख़लाक़ सां इंसान पेश अचे। जेकॾहिं पंहिंजी ताक़त हैसियत जेतिरो मुताबिक़ आहे ओतिरो किरदार इख्तियार करे उन खां मथे न करे। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजी हीअ हाज़िरी पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए। हीअ बाबरकत दिहाड़ो आहे। अल्लाह ताला खां हिन दिहाड़े में तव्हां असां सभई गॾिजी करे इबादत करे दुआ घुराऊं त रब करीम पंहिंजे फज़ल ऐं करम सां तव्हां असांखे माफ़ फरमाए छॾे। अल्लाह ताला तव्हां असां सभिनि जा सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमाए छॾे। ही मजमूओ ही जमात साल खां पोइ गॾु थींदी आहे। सभई गॾिजी वेही करे रब करीम जी सना तारीफ़ करे पोइ जॾहिं इबादत करण लाइ हथड़ा खणंदासीं अल्लाह रब करीम तव्हां असां सभिनि जूं दुआऊं पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाईंदो। अल्लाह ताला तव्हां असां सभिनि जे रिज़्क़ ऐं रोज़ी में बरकतूं अता फरमाए। तव्हां असां जेके कुर्बानी कंदड़ आहियूं अल्लाह ताला तव्हां असां सभिनि जी कुर्बानी पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। हाणे तव्हां सभु हिकु मिंट ते वेही करे ईद नमाज़ जो तरीक़ो ॿुधो उन खां बाद इंशाअल्लाह ईद नमाज़ पढ़ंदा। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ये तो बयान दो नमाज की बरकत नमाज ईद उल अज़हा वाजिब वास्ते अल्लाह ताला जी काम ज़्यादा से तकबीर तो तरफ अल्लाह शरीफ बरकत अल्लाह ताला जी तवाब अल्लाह अल्लाहु बाग में कभी को नहीं देखो भी काम भले काम के गौर की असल बात का बोल करता हूं खबर अल्लाहु अकबर करे हथ बिल्कुल सीधा हो जाए आंगुरियों बंद ना हो जाए आंगुर में थोड़ी नीचे हो जाए खुले हो जाए। अल्लाहु अकबर सुभानक अल्लाहुम्मा व बिहम्दिका व तबारक अस्मुका व तआला जद्दुका। सना पढ़ी सना पढ़ण खां बाद में पहिरीं रकात में जेका नमाज तकबीरा लॻदियूं उहे तिलावत खां पहिरियों लॻदियूं। सना पढ़ी से उन खां बाद में तकबीर पढ़ंदासीं अल्लाहु अकबर हथ बिल्कुल छॾे ॾियो। अल्लाहु अकबर हथ बिल्कुल छॾे ॾींदासीं। अल्लाहु अकबर बहुत बरकत जेका तिलावत थींदी इमाम जी कट जिले में जेका नमाज पढ़बी आहे सिवाय जनाज़ नमाज इमाम तिलावत कंदो मुक़्तदी पोइ जमात तिलावत न कंदी। बाक़ी जनाज़ नमाज उहा नमाज हूंदी आहे जंहिंमें इमाम बि दुआऊं पढ़ंदो आहे त मुक़्तदी जमात पढ़ंदी आहे दुआऊं। ईद नमाज में तिलावत जेको आहे इमाम कंदो तव्हां असांखे ख़ामोश रहणो आहे। उन खां बाद में जॾहिं रुकू में वेंदासीं हथ भी बिल्कुल सीधा हुजनि गोॾा भी सीधा हुजनि। मजबूरी आहे गोॾनि में तकलीफ़ आहे त पोइ भले गोॾा टेढ़ा करे बाक़ी जंहिंजा अलहमदुलिल्लाह गोॾा बि सही आहिनि तकलीफ़ काई न आहे त उहो बिल्कुलु जॻह सिधी वठे। सुभान रब्बिल अज़ीम टे दफ़ा पढ़ी समी अल्लाह रब्बना लकल हम्द सुभान रब्बिल आला हिकिड़ी रकात थी वई। ॿी रकात पढ़ंदासीं त पहिरियों तिलावत थींदी। ॿी रकात में पहिरियों तिलावत थींदी उन खां बाद में वरी साॻियूं टे तकबीरूं लॻंदियूं। तकबीरनि खां बाद में रुकू सजदो आख़िरी क़ाइदो ऐं जॾहिं सलाम पढ़ाइबो सलाम खां पोइ ख़ुतबो पढ़बो आहे। ख़ुतबे जे दौरान काफ़ी माण्हू हेॾे होॾे ॾिसंदा आहिनि। ख़ुतबे जे दौरान जीअं नमाज़ में माण्हू जे लाइ खाइण पीअण ॾिसणु हराम हूंदो आहे न ख़ुतबे जे लाइ बि हूंदो आहे त ख़ुतबो वाजिबु हूंदो आहे ॿुधी त गौर सां माण्हू वेही ॿुधे। ख़ुतबे जे दौरान ॾिसे बि न ॻाल्हाए बि न इहा बहितर शइ आहे त हुनजो असां
एहतराम ज़रूर कयूं जेकॾहिं इबादत जे लाइ अचूं था त उन इबादत मां असां कुझु न कुझु हासिल कयूं इबादत मां असां लुत्फ़ हासिल कयूं इबादत मां असां सुकून हासिल कयूं जेकॾहिं इबादत मां असांखे लुत्फ़ ऐं सुकून हासिल न थियो त पोइ असांजी उहा इबादत न आहे अल्लाह तबारक व तआला जी बंदगी इबादत खे सुहिणे तरीक़े सां अदा कयूं अल्लाह ताला तव्हां सां सभिनी जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाई आहे ईद जमात असां जेके पहुचे आयोजन थी अची वञूं हाणे भले जमात थी थी अलहमदुलिल्लाह अॼु पूरे टाइम ते जमात थी आहे को टाइम वधीक न थियो आहे ईअं इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं त तव्हां सां टाइम जी पाबंदी रहंदी हूअं बि असां मशहूरु कोशिश कयूं